बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चाहां तो मां यानू सुमर। अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे एसे लेक्चर आहे SPC सिंध पुलिस कांस्टेबल जे लाइ जेको इंटरव्यू में एसे थींदो उन जे लाइ रोड ट्रैफिक एक्सीडेंट। रोड ट्रैफिक एक्सीडेंट ते अगरि तव्हांखे एसे लिखणो पवे त तव्हां कहिड़े तरीक़े ते लिखंदव। लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन चैनल सब्सक्राइब न आहे को सब्सक्राइब कनि जीअं उन्हनि खे अहिड़ा ॿिया बि वीडियो मिली सघनि। अचूं था पाण पंहिंजे टॉपिक ते रोड एक्सीडेंट। चए थो ट्रैफिक रूल्स आर सीट इन place for the safety of drivers and pedestrians alike. Thus it is imperative to follow them. ट्रैफिक एक्सीडेंट जी जगह ते हिफ़ाज़त लाज़मी आहे, ज़रूरी आहे। जॾहिं उहो कंहिं ड्राइवर या पैदल हलण वारे माण्हूअ जे लाइ ज़रूरी आहे, उन्हनि ते अमल करण बि ज़रूरी आहे। People break traffic rules by jumping red light, driving faster than the speed limit। ऐं उहे मतिलबु क्रॉस करे वेंदा आहिनि, ॻाढ़े बथियुनि खे छॾे करे ऐं तेज़ स्पीड सां हलिया वेंदा आहिनि, जेकी लिमिट क्रॉस करे छॾींदा आहिनि, मतिलबु हिकु हद आहे उहा क्रॉस कंदा आहिनि। नॉट वायरिंग दियर सीट बेल्ट, नॉट वायरिंग हेलमेट ETC। न ई वरी उन्हनि खे को सीट बेल्ट हूंदो आहे, न ई वरी उहो हेलमेट इस्तेमालु कंदा आहिनि या पाईंदा आहिनि। इट इज़ imperative to ensure our utmost safety while we are on the road for ourselves, follow drives and pedestrian on the street। उहे मतिलबु रोड ते हलण वारा महफ़ूज़ अगरि सम्झनि त उहो ज़रूरी आहे उन्हनि खे महफ़ूज़ रहणु, उन्हनि खे ऐं जेके पैदल हलंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि ज़रूरी आहे। ऐं जॾहिं हू गलियुनि में मतिलबु वेंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि उहे शयूं अमल में ज़रूरु हुजनि, ड्राइवरनि खे या जेके पैदल हूंदा आहिनि। मोस्ट ऑफ द रोड एक्सीडेंट हैव बीन अवॉइडेबल। मतिलबु उन्हनि खां इन्हनि शयुनि खे पासो करणु घुरिजे रोड एक्सीडेंटनि खां। ठीक है। उन खां बाद में पाण अचूं था हाणे सिंधी ऐं उर्दू जे तरफ़। रोड एक्सीडेंट ट्रैफिक कवानीन के एक जैसे ड्राइवरों और पैदल चलने वालों की हिफाजत के लिए कायम है, इस तरह उन पर अमल करना ज़रूरी है। लोग रेड लाइट्स फैलाकर ट्रैफिक कवानीन तोड़ते हैं, रफ्तार की हद से ज़्यादा तेज़ ड्राइविंग करते हैं, अपने सीट बेल्ट नहीं पहने, हेलमेट नहीं पहना वगैरह वगैरह। ज़रूरी है कि हम सड़क पर रहते हुए अपनी इंतहाई हिफाजत को यकीनी बनाएं। अपने लिए, साथी ड्राइवरों और सड़क पर पैदल चलने वालों के लिए ज़्यादातर सड़क हादसे से बचने के काबिल हो गए हैं। ठीक है। ये शयूं जॾहिं पाण खे पाइणु घुरिजनि, हेलमेट थी वियो या सीट बेल्ट जेको कार वग़ैरह में वॾी गाॾियुनि में हूंदो आहे उहो, त इन्हनि जे लाइ पंहिंजे लाइ ऐं जेके पंहिंजा साथी हूंदा आहिनि जेके रोड ते हलंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि तमामु अहम आहिनि। रोड ट्रैफिक हादसो ड्राइवरनि ऐं पैदल जे हिफ़ाज़त लाइ ट्रैफिक ज़ाब्ता क़ाइमु कया विया आहिनि, उन्हनि करे उन्हनि ते अमल करणु लाज़मी आहे। माण्हू ट्रैफिक ज़ाब्तनि जे भञकड़ी कंदे लाल बत्तियूं लॻाए रफ़्तार जे हद खां वधीक तेज़ ड्राइविंग करे रहिया आहिनि। उन्हनि जी सीट बेल्ट न पाइणु, हेलमेट न पाइणु वग़ैरह उहो ज़रूरी आहे। उन जे कारण उहो कारण आहे त उहो नुक़सानु हुन जो थी सघे थो। उहो ज़रूरी आहे त असांजे इंतहाई हिफ़ाज़त खे यकीनी बनाइणु, हेलमेट न पाइणु वग़ैरह उहो ज़रूरी आहे त असांखे इंतहाई हिफ़ाज़त खे यकीनी बनाइणु जॾहिं असां रोड ते आहियूं। पंहिंजे लाइ साथी ड्राइवरनि ऐं घटियुनि ते पैदल हलण वारनि लाइ अक्सर रोड हादसनि खां बची विया आहिनि। ठीकु आहे। तो हीअ हो पंहिंजो अॼु जो लेक्चर। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। थैंक यू वेरी मच। अल्लाह निगहबान।